कलाम जलाल चांद जो कलाम ॿुधाए बाक़ी एतिरी सखणी करण में मज़ो कोन ईंदो यार। जोके वीडियो में ॻाल्हि कंदासीं सिंधी ड्रामा सीरियल बहितरीन जेका सिंध में मक़बूल थियो पत्थर दुनिया जे ड्रामे जे बारे में, जंहिंमें जलाल चांडे जो तमामु घणो ज़िक्र कयो वियो ऐं उन खां अलावा जेको धाड़ेलनि वारो सीन हुयो, आचर वारो सीन हुयो, जेको साईं निसार शाह जे इन सीन खे, इन किरेक्टर खे अदा कयो, जंहिंजो नालो आचर हुयो ऐं आचर हिकु वॾो धाड़ेल हुयो ऐं उहो धाड़ेल होटल ते अची चांहि पीअई जेको आहे सो फरमाइश कंदो हुयो त बाबा जलाल चांडे जी कलाम ॿुधा ऐं हिन चांहि पीअण में एॾो मज़ो कोन्हे को, लेकिन जलाल चांडे खे ॿुधूं था त दिलि खे सुकून थो अचे। त दोस्तो इन जी मतिलबु इहा हुई जो अॻे दौर में जलाल चांडे जे दौर में माण्हू सिर्फ़ु टेप ऐं केस्टूं न ॿुधंदा हुया, लेकिन होटलनि ते ऐं रेडियो पाकिस्तान ते बि तमामु घणो जलाल चांडे खे ॿुधंदा हुया ऐं जेको धाड़ेल तबिको हुयो उहो जलाल चांडे खे तमामु घणो ॿुधंदो हुयो शौक़ सां। त दोस्तो इन मां इहा साबित थी ॻाल्हि त धाड़ेलनि जलाल चांडे खे तमामु ॿुधो ऐं उन टाइम में जॾहिं जलाल चांडे जी उरूज हुई त जलाल चांडे खे होटलनि ते ऐं उन खां अलावा झंग झर टेप केस्टूं गाॾियुनि ते माण्हू जेको आहे सो ॿुधंदा हुया ऐं धाड़ेल तबिको उन टाइम में जॾहिं होटलनि ते अची वेंदो हुयो त टोपी निराड़ ते करे क्लेशन पंहिंजे बगल में हणी करे ऐं होटल वारे खे ईअं ई चवंदो हुयो त बाबा चांहि त बहितरीनु पीआर, लेकिन जलाल चांडे जेको कलाम ॿुधरा बहितरीन जीअं सुकून मिले। त होटल वारो अॻियां पुछा कंदो आहे धाड़ेल खां त बाबा जलाल चांडे जो कहिड़ो कलाम तव्हांखे ॿुधायां, त उहो धाड़ेल आचर जेको किरदारु हुयो उहो धाड़ेल चवंदो आहे होटल वारे खे त बाबा कहिड़ो बि कलाम जलाल चांडे जो ॿुधरा। जलाल चांडे जेके बि कलाम ॻाया उन्हनि सभिनीनि में दर्द शामिल आहे ऐं हिकु बहितरीनु कलाम जेको आहे सो जलाल चांडे ॻाया पंहिंजी ज़िंदगीअ में, कहिड़ो बि हिकिड़ो कलाम ॿुधरा। त दोस्तो इन में माना इहा आहे त जलाल चांडियो हिकु मक़बूल सिंध जो फ़नकार हुयो, जिन्हनि खे ड्रामा सीरियल में ड्रामनि में बि खोड़ सारनि जाइनि ते कलाम उन्हनि जा रिकॉर्ड कया विया ऐं उन खां अलावा खोड़ सारनि फिल्मनि में बि जलाल चांडे जा कलाम जेको आहे सो हलाया विया। जलाल चांडे 1985 में पंहिंजी फिल्म बि हिकिड़ी रिलीज़ कई हुई, उहा बि सिंध में तमामु घणी मक़बूल थी। उहा इन जे करे मक़बूल थी जो जलाल चांडियो हिकु बहितरीनु सिंध जो फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे सां लखे माण्हू जेको आहे सो मोहबत कंदा हुया ऐं जलाल चांडे जूं इन जे करे फिल्मूं बि मक़बूल थियूं ऐं जिन्हनि ड्रामनि में जलाल चांडे जा कलाम हलाया विया उहे ड्रामा जलाल चांडे जे कलामनि जे करे तमामु घणा मक़बूल थिया सिंध में ऐं उन्हनि खे तमामु घणी शोहरत मिली। दोस्तो ड्रामा सीरियल पत्थर दुनिया बि ईअं ई सिंध में तमामु घणी मक़बूल थी जो उन जा किरदार त तमामु बहितरीनु हुया, लेकिन किथे किथे जलाल चांडे जो बि ज़िक्र उन में शामिलु कयो वियो। इन जे करे उहे जेको आहे सो ड्रामा जा उहे किस्तूं तमामु घणियूं मक़बूल थियूं। त वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो, वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो।